नाज़रीन, सिंध जे ॿियनि शहरनि जा शहदादकोट में बि कश्मीर जे हवाले सां रैली कढी वई आहे। अव्हांखे ॿुधायूं त वालियारल कश्मीर में भारती ज़ुल्म जो शिकार थियल कश्मीरियुनि सां यकजहती जे इज़हार लाइ शहदादकोट में रैली कढी नारेबाज़ी कई वई आहे। अव्हांखे अपडेट कयूं त कश्मीरियुनि जूं कुर्बानियूं ज़ाया न थींदियूं। गॾियल क़ौमूं ठहराउ ते अमल कराए कश्मीरियुनि खे पंहिंजो हक़ ॾियारनि अॻुवाणनि पारां मुतालबो कयो वियो आहे। वालियारल कश्मीर में भारती ज़ुल्म जो शिकार थियल कश्मीरियुनि सां यकजहती जे इज़हार लाइ शहदादकोट में रैली कढी वई आहे। सोशल वेलफेयर डिपार्टमेंट पारां कश्मीरियुनि सां यकजहती लाइ रशीदुल्लाह इब्रोही, मुबारक अली ऐं ॿियनि जी अॻुवाणी में रैली कढी वई आहे। इन हवाले सां वधीक तफ़सीलनि लाइ असां सां लाइन ते मौजूद आहे शहदादकोट मां केटी न्यूज़ जो रिपोर्टर अदनान भट्टी। जी अदनान, अपडेट कजो। शहदादकोट में कश्मीर के हवाले सां जेका रैलियूं कढियूं वयूं आहिनि, मुख़्तलिफ़ रैलियूं कढियूं वयूं आहिनि ऐं जमात इस्लामी तरफ़ां अब्दुल हफ़ीज़ बिजराणी ऐं इम्तियाज़ शेख जी अॻुवाणी में रैली कढी वई आहे। जॾहिं त सोशल वेलफेयर डिपार्टमेंट तरफ़ां कश्मीर जे हवाले सां रशीदुल्लाह बिरोही ऐं मुबारक अली ऐं महरूम अली जे अॻुवानी में रैली कढी मुख़्तलिफ़ रोडनि खां अची कोटू मोटो ते एहतजाजी मुज़ाहिरो करे ते धरणो वयूं ऐं उन मौक़े ते मोदी जे ख़िलाफ़ सख़्तु नारेबाज़ी कई वई। उन्हनि घुर कई आहे त कश्मीर खे आज़ादी ॾिनी वञे त जीअं उहो पंहिंजी हक़ इस्तेमालु करे सघनि। जी, वॾी महिरबानी अपडेट करण लाइ अदनान भट्टी।